असां जे मुल्क जो हिकु क़ौमी झंडो आहे। उन जो रंग साओ ऐं अछो आहे। झंडे जे विच में चंड ऐं तारो आहे। असीं उन जी इज़त करियूं था। पाकिस्तान में सिंधी, पंजाबी, बलोच ऐं पठान रहनि था। असीं सभु पाकिस्तानी पाण में भाइरनि वांगुरु गॾिजी रहंदा आहियूं। असां खे पंहिंजे वतन सां प्यार आहे। अल्लाह साईं असां जे वतन खे सदाईं आबाद रखे। आमीन। हाणे असां हिनखे रवां वांगुरु पढ़ंदासीं। सबक पंजूं। असांजो वतन। असांजो वतन पाकिस्तान आहे। पाकिस्तान कायदे आज़म मोहम्मद अली जना रहमतुल्लाह अलैह ठाहियो। असांजे मुल्क में वॾा वॾा जबल, ॿेला ऐं मैदान आहिनि। उन में समुंड, दरिया ऐं ढंढूं बि आहिनि। सिंधु दरिया पाकिस्तान जो वॾे में वॾो दरिया आहे। हिते जी ज़मीन ॾाढी भली आहे। उन में अनाज, भाॼियूं ऐं मेवा थींदा आहिनि। पाकिस्तान में खंडु, कपिड़े, लोह, दवाउनि ऐं ॿियनि शयुनि जा कारखाना आहिनि। असांजे मुल्क जो हिकु क़ौमी झंडो आहे। उन जो रंग साओ ऐं अछो आहे। झंडे जे विच में चंड ऐं तारो आहे। असीं उन जी इज़त करियूं था। पाकिस्तान में सिंधी, पंजाबी, बलोच ऐं पठान रहनि था। असीं सभु पाकिस्तानी पाण में भाइरनि वांगुरु गॾिजी रहंदा आहियूं। असांखे पंहिंजे वतन सां प्यार आहे। अल्लाह साईं असांजे वतन खे सदाईं आबाद रखे। आमीन।